जलाल चांडी के छो महफ़िल मां कढियो वियो ऐं जलाल चांडे के माण्हुनि छो जेको आहे सो चयो त बाबा हिन ॻोठ मां निकिरी वञ ऐं तोखे हिते असां गीत ॻाइण न छॾींदासीं। दोस्तों जलाल चांडियो हिकिड़ी महफ़िल जी दावत मिली जलाल चांडे खे ऐं उन ॻोठ में पहिरों दफ़ा जलाल चांडियो वियो हुजे ऐं उन ॻोठ में मुख़्तलिफ़ ज़ातूं रहनि पियूं जिन्हनि मां कुझु ज़ातियुनि मां माण्हू डंडा खणी आया ऐं जलाल चांडे खे चयूं त बाबा राग बंदि कर ऐं हितां जेको आहे सो निकिरण जी कर। दोस्तों जलाल चांडियो सिंध जो मक़बूल तरीन फ़नकार हुयो ऐं जलाल चांडे जा पसंदीदा माण्हू बि हुया ऐं जेके जलाल चांडे सां प्यार कंदा हुया ऐं जलाल चांडे जा मुखालिफ़त बि हुया जेके राग खे न पसंदि कंदा हुया जलाल चांडे जे। पोइ अहिड़े तरीक़े सां हिन ॻोठ में कुझु माण्हू अहिड़ा बि हुया जेके जलाल चांडे जे कलामनि खे ऐं दोहिड़नि खे पसंदि न कंदा हुया। हालांकि सॼो सिंध जलाल चांडे जो दीवानो हुयो लेकिन कुझु माण्हू चंद अहिड़ा हुया जेके जलाल चांडे खे पसंदि न कंदा हुया। त पोइ अहिड़े तरीक़े सां दोस्तों उहा महफ़िल किथे जी हुई ऐं जलाल चांडियो कहिड़ी महफ़िल में वञी ऐं उते माण्हू निकिरी आया ऐं जलाल चांडे जी महफ़िल बंदि करायूं। तफ़सीली वीडियो में ॻाल्हि कंदासीं। वीडियो खे तव्हां सुठो लॻे लाइक ऐं शेयर कयो, चैनल खे सब्सक्राइब कयो, सुठो कमेंट ॾेई पंहिंजे राय जो इज़हार लाज़मी ॾींदा। दोस्तों जलाल चांडियो जंग झर में मक़बूल तरीन फ़नकार हुयो ऐं जलाल चांडे जी ॻाइणी कंहिं बि शख़्स ऐं कहिड़े बि फ़नकार न ॻाए सघियो। दोस्तों जलाल चांडे जा दौर में पंहिंजे में खोड़ सारा मुखालिफ़त कंपनी वारनि बि जेको आहे सो आंदा जंहिंमें खोड़ सारा नाला आहिनि जिन्हनि खे रूबीना हैदरी थियो या दिलशेर तीवणो थियो या ॿिया जहिड़ा अहिड़ा खोड़ सारा फ़नकार आहिनि जिन्हनि खे जलाल चांडे जे मुक़ाबले में आंदो हुयो कंपनी वारनि ऐं लखें रुपया कंपनी वारनि ख़र्च करे जलाल चांडे जे मुखालिफ़त में माई जेके मायूं फ़नकार आहिनि उन्हनि खे बि टोपी पाराए ऐं गलो खोले करे ऐं मैदान में लाथऊं त जलाल चांडे जो वञी तव्हां मुक़ाबिलो कयो ऐं जलाल चांडे खे बीट करे पोइते करे तव्हां अॻिते वधो। दोस्तों जलाल चांडियो निज अणपढ़ियल फ़नकार हुयो लेकिन जलाल चांडे खे पंहिंजे मुर्शिदनि जी दुआ थियल हुई ऐं जलाल चांडे खे ॻाइण जी तरफ़ एॾो वॾो शौक़ु हुयो जो जलाल चांडियो कंहिं बि कलाम खे हिकिड़े दफ़ा जेको आहे सो यादि करे पोइ वञी महफ़िल में अहिड़ा बहितरीन सुर कढंदो उन कलामनि जा ॿुधण वारा बि हैरान थी वेंदा हुया त जलाल चांडियो अणपढ़ियल माण्हू हे कीअं सुर पियो कढे हिननि फ़नकारनि जा। शाह भिटाई जा जेको आहे सो खोड़ सारा बेत ऐं खोड़ सारी शाइरी साईं भिटाई साईं जी ॻाई जलाल चांडे ऐं उन खां अलावा हीर रांझा ऐं जेको आहे सो ॿिया मुख़्तलिफ़ जेको आहे सो किसा जलाल चांडे पंहिंजे दौर में ॻाया जेके अॼु ताईं बि को बि फ़नकार ॻाए न सघियो। जलाल चांडियो केसटी फ़नकार न हुयो, जलाल चांडियो शौक़ीन हुयो तमामु घणो, पंहिंजे राग सां मोहबत कंदो हुयो ऐं महिनत उस्तादनि जी बि तमामु घणी जलाल चांडे सां थियल हुई ऐं जलाल चांडे पंहिंजी शुरूआति नंढनि वॾनि मेलनि तां कई। जलाल चांडियो जेके मेला लॻंदा हुया दरगाहनि ते उते वञी ॻाए करे उतां शुरूआति पंहिंजी कई। उन खां पोइ आस्ते आस्ते ॻाईंदे करे सिंध जो हिकु वॾो फ़नकार थी उभरियो ऐं बहितरीन फ़नकार थी उभरियो सिंध जो। दोस्तों जलाल चांडियो हिकिड़ी महफ़िल में जॾहिं ॻाइण वियो त खोड़ सारा माण्हू निकिरी आया। जलाल चांडे खे चयूं त बाबा हिन महफ़िल में तूं ॻा न, इहे तुंहिंजा दोहिड़ा ऐं कलाम जेको आहे सो असांखे पसंदि न आहिनि, हितां महिरबानी करे निकिरी वञे, हिते ॻा न। त दोस्तों अहिड़े तरीक़े सां जलाल चांडे उन्हनि खे चयो त बाबा तव्हां मुंहिंजा दोहिड़ा ऐं कलाम कॾहिं रूबरा ॿुधा आहिनि या रुॻो ईअं ई पिया हवालनि ते जेको आहे सो ॻाल्हियूं कयो। लेकिन हुननि चयो ॻोठ में जलाल चांडियो पहिरीं दफ़ा आयल हुयो त जलाल चांडे चयो त बाबा हाणे ठीकु आहे मां पंहिंजा गीत ॻाईंदुसि हिते, तव्हां भले ॿुधिजो, जे अगरि तव्हांखे पसंदि न अचनि त पोइ सुबुह जो इन ॻाल्हि जो फ़ैसिलो कंदासीं। त जलाल चांडे उहा महफ़िल ॻाई। जलाल चांडियो दिलेर शख़्स हुयो ऐं जलाल चांडे खे इहा बि दिलि में हुई जे अगरि हिननि ज़ोर कई झेड़ो कयो त मां पंहिंजा माण्हू बि ॻोठां घुराए करे हिननि सां मुक़ाबिलो बि कंदुसि लेकिन हे महफ़िल लाज़मी ॻाईंदुसि। त अहिड़े तरीक़े सां जॾहिं जलाल चांडे सॼी राति इहा महफ़िल ॻाई त तमामु घणा उन्हनि खे जेको आहे सो महफ़िल वणी बि सही ऐं जलाल चांडियो हिकु दाना माण्हू हुयो, अकुल वारो माण्हू हुयो। हुननि चयो त बिना ॾिठई जलाल चांडे ते मुंहिंजा मुखालिफ़त आहिनि, हाणे इन्हनि जे विच में अहिड़ा सॉन्ग जेको आहे सो कढी बहितरीन ॻाया जेके हे बि राज़ी थी वञनि ऐं जिन्हनि जी शादीअ ते मां आयो आहियां उहे बि माण्हू बि राज़ी थी वञनि। त दोस्तों अहिड़े तरीक़े सां जलाल चांडे सॼी राति उहा महफ़िल ॻाई ऐं उन टाइम में चार दीवारी जी रवाज़ घटि हूंदो हुयो। महफ़िल जॾहिं
पिंटाल लॻंदा हुआ, जलाल चांडियो ईंदो हुयो त सिर्फ़ु शामान्यो मथे लॻल हूंदो हुयो। जे अगरि शामान्यो बि न हुजे त सिर्फ़ु लाउडनि वारो सिस्टम हूंदो, ऐं कुर्सियूं लॻल हूंदियूं हुयूं। माण्हू वेही करे राग ॿुधंदा हुया, खुलियो मैदान हुयो। पोइ जेके माण्हू ओस पास जा माण्हू हुया उहे जेको आहे सो निकिरी ईंदा हुया जलाल चांडे जो राग ॿुधणु। जेसि ताईं बि आवाज़ु वेंदो हुयो ओसि ताईं माण्हू जेको आहे सो पंधु करे जलाल चांडे जे राग ॿुधण जे लाइ कठे थी वेंदा हुया। दोस्तो, उहा महफ़िल अहिड़े तरीक़े सां जलाल चांडे ॻाए ऐं सुबुह जो अलाह निगहवान करे पंहिंजे ॻोठ जी तरफ़ हलियो वियो। वीडियो खे लाइक कंदा कयो, असांजे महिनत जो सिलो वीडियो खे लाइक ऐं शेयर करे ॾींदा कयो। वॾी महिरबानी।